नाज़रीन, जाती में गुज़िरियल बरसात दौरान केतिरा ई ख़ानदान कखावन घरनि में बुख ऐं बदहालीअ जे वर चढ़ी विया आहिनि, पर अफ़सोस जो इंतज़ामिया तोड़ी चूंडियल नुमाइंदनि संदनि वाहर नाहे कई। उन हवाले सां तफ़सील ॾिसूं था महताब शाह जी हिन रिपोर्ट में। वक्त जाती लगे रोड बारणाबाद भरसा मौजूद आया जिते पोरीय तबका इन फाका कशी वारी ज़िंदगी गुजारे रहा हैं। हुनी जो आऊँ दाऊँ सुडका पीड़ा को एहसास एदारो ही समझी सके तो। हुनी जो बरसात पवन सबब जो डंडू उन मथा पानी वरी विया है। जेका पन वडे पखा ठाए पखा विकणंदा उ कारोबार बंद थी चुको है। फाका कशी वारी ज़िंदगी गुजारे रहा हैं। उन हवाले से हिते जे मारूड़न सां ॻाल्हि कंदासीं त हुननि जो छा चवणु आहे। हीअं ज़िंदगी गुज़ारी वियो आहे मजबूरी सां। असां वटि न आहे खाधे खाइण जो अटो न राशन, असीं किलो अटे जो वठूं था सो बि पटे सटे हिकु ॾींहुं खाऊं था त ॿ ॾींहं ईअं ई सची पुछां ईमानदारी बुख ते वेठा आहियूं। छो असांजी मज़दूरी बि बंदि थी वई, डंडनि में वॾा पाणी थी विया, ज़मीनूं ॿुॾी वयूं। असीं तमामु मजबूर आहियूं। हिन वक़्तु असांजी कंहिं बि सार संभाल लधी कोन आहे। असां रोड कॾहिं रोडनि ते आया आहियूं, इन खां पोइ असांखे मिले का शइ कोन थी। असां मजबूर थी वेठा आहियूं पंहिंजे रोडनि ते अची बचा वेंदा किलो अटे जो वठींदा आहियूं, खंदा हिकु ॾींहुं खंदा आहियूं, ॿिए ॾींहुं लंगर ठाहियूं। बरसात खां पोइ असांजो कमु थिए ई नथो। हीअं ॿाहिरि रोडनि ते वेठा आहियूं, निकिरी आहियूं ॿाहिरि रोडनि ते। तक़रीबन 150 खनि घर आहे, ॿाहिरि वेठा आहियूं रोडनि ते। जी न केर बि कोन आयो। हिते जे पोरीय तबके सां ॻाल्हि ॿोल थी ऐं हुननि जो चवणु आहे त जेकियूं बरसातूं हुयूं उन असांजा अजा लटा बि लोड़े छॾिया, पर असांजो जेको कारोबारो उहो बि मुकमल तौर ते बंदि थी चुको आहे। ऐं हाणे हुनी जूं जेकियूं मायूस ऐं ॾुतड़ियल जेकियूं निगाहूं आहिनि सो कंहिं इदारे जूं मुंतज़र आहिनि त जीअं अचनि असांजी माली मदद कई वञे त असीं पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे सघूं। सैयद महताब अली शाह, SS न्यूज़, जाती।